नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अमरकोट खां ख़बर ॾींदा हलूं त अमरकोट जे हाकम ओड कॉलोनी में मक़ामी इंतज़ामिया पारां सरकारी प्लाट ॼाणाए सालनि खां रहंदड़ ओड बरादरी जे माण्हुनि खे लॾाइण ऐं वाक़े ते मज़ाहमत करण ते औरतन समेत माण्हुनि ते केस दाख़िल वारे वाक़े ख़िलाफ़ खिपरे में ओड बरादरी जे माण्हुनि पारां डॉक्टर प्रेम ओड, सागू ओड, राजेश ओड ऐं ॿिनि हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते डॉक्टर प्रेम ओड ऐं ॿिनि चयो आहे त ओड बरादरी जा माण्हू हाकम ओड कॉलोनी में सालनि खां रिहाइशी पज़ीर आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि। हिन लाइ हिननि खे बेघर न कयो वञे ऐं हिननि खे साॻी कॉलोनी में रहण ॾिनो वञे ऐं हिननि ते वाक़े ते एहतजाज दौरान करायल दाख़िल केस ख़त्म कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं एहतजाज अक़ीलत अॻुवाण धर्मू खानवान यकजहती तौरु शामिल थियो ऐं वाक़े जी मज़ाहमत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।